नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्क जी सियासी सूरताल सां गॾु मुआशी सूरताल जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे त उड़ान पाकिस्तान प्रोग्राम तहत ईंदड़ कुझु महीननि में वधीक जेका पाकिस्तान जी मैशियत आहे अञा वधीक मज़बूत थींदी, जॾहिं त वर्ल्ड बैंक ऐं IMF खां मिलंदड़ जेके कर्ज़ आहिनि उन कर्ज़नि जी बुनियाद ते बि इहो चयो पियो वञे त पॉवर्टी रिडक्शन जेका आहे उहा वधीक जेका आहे उहा उन ते कंट्रोल थींदो। पर जेके अंग अखर आहिनि मुआशी हवाले सां उन में 1.30 करोड़ जेके माण्हू आहिनि वधीक गुरबत जो शिकार थिया आहिनि, यानी गुरबत जी हेठी लकीर खां बि हेठि उन में शामिल थी चुका आहिनि। ऐं उन खां सवाइ पाण जेकॾहिं पॉपुलेशन जे हवाले सां रेशो ॾिसूं त 2.5 रेशो थिए थो ऐं ईअं एक्सपोर्ट जेका आहे उहो 1.7 ते आहे। GDP जेका आहे जेका एक्सपेक्ट कई पई वई उहा बि उन टारगेट ते हुकूमत पहुची न सघी आहे ऐं गुरबत जी जेका शरह आहे उन में बि तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। अनएम्प्लॉयमेंट खे कीअं कंट्रोल कयो वेंदो, मुआशी हवाले सां उहे कहिड़ा इशारा आहिनि जिन ते हुकूमत खे कमु करणु खपे, इन हवाले सां असांखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो आहे नाले वारा इकोनॉमिस्ट आहिनि इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब खे प्रोग्राम में भली कार चऊं था। मेमून साहब, पॉवर्टी रिडक्शन जे हवाले सां वर्ल्ड बैंक जी जेका रिपोर्ट आहे उहा ॾींहों ॾींहुं जेका पॉवर्टी आहे उहा वधी रही आहे। 1.30 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे जेके आहिनि उनमें वधीक शामिल थी चुका आहिनि। अवां कीअं इकोनॉमी जे हवाले सां जेकॾहिं तव्हांखे वफ़ाक़ी हुकूमत जो उड़ान पाकिस्तान प्रोग्राम जेको आहे उन हवाले सां सवाल कजे त अवां सम्झो था त पाकिस्तान जी जेका मैशियत आहे उन में ईंदड़ कुझु महीननि में वधीक स्टेबिलिटी ईंदी, या अवां सम्झो था त साॻी सेम ॻणती वारी सूरताल बरक़रार रहंदी? शुरू वारा हालात आहे जिन ते तव्हां ऐं असां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं ऐं तक़रीबन सभई ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, उहे काफ़ी हद ताईं जेको आहे सो तशवीशनाक आहे। यानी जंहिंखे असां चई सघूं था त IMF जे जॾहिं फाइनल एग्रीड पोज़ीशन त पाकिस्तान सां उहो सहकार कंदो, ओसि ताईं जेके आहिनि से हालात त एतिरे हद ताईं तशवीशनाक आहे जो पाकिस्तान जे बारे में नॉन गोइंग कंसर्न या जेके थुलनि लफ़्ज़नि में चऊं त डिफॉल्ट वारी पोज़ीशन में जेको आहे सो पाकिस्तान जेको आहे सो आयो पे। पर उन में जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे इंटरनेशनल जेके एजेंसीज़ हुयूं, ख़ासि करे IMF जी ॻाल्हि कंदासीं, उन्हनि काफ़ी हद ताईं जेको आहे सो घणो गुफ़्त शनीद करण खां पोइ ऐं पाकिस्तान खां तमामु घणा वाइदा वठी करे जेके असां वाइदनि खे शराइत चई सघूं था, कंडीशन्स चई सघूं था, उन खां पोइ हिकिड़ो उन्हनि कंडीशन जी इम्प्लीमेंटेशन जे अगेंस्ट में उहे उनखे रिव्यू कंदा, जेको हाणे रिव्यू February 2025 में ड्यू थी वियो आहे। हाणे जॾहिं असां इन कसीरल जहती इदारनि में दाख़िल थियासीं त असांजा उहे दोस्त जिन खे असां क्लेम कंदा आहियूं त उन्हनि सां पुराणा असांजा रिश्ता आहिनि, जंहिंमें किंगडम ऑफ सऊदी अरेबिया आहे या UAE आहे या चाइना खे खणी असां इन हवाले सां ॾिसूं त चाइना जेके आहे से तमामु वॾो असांजे मुल्क में इन्वेस्टर जे बजाए लफ़्ज़ इस्तेमालु कयूं को कर्ज़ ॾींदड़ मुल्क आहे। उन खे आख़िर पंहिंजा कर्ज़ वापसि वठिणा आहिनि ऐं जेका पाकिस्तान में इन्वेस्टमेंट थी आहे उन ते हुनखे पंहिंजो प्रॉफिट जेको आहे उहो बि उन जी वापसीअ खे बि जेको आहे सो ज़रूरी सम्झंदे उन जे लाइ पाकिस्तान जी मदद करण जे लाइ काफ़ी जवाज़ पैदा थियनि था। त छाकाणि त कंहिं बि एंटिटी या कंहिं कंपनीअ में जॾहिं इहे हालात पैदा थींदा आहिनि त बैंकूं जेके आहे सो समझदारी खां कमु वठी जेको आहे सो कुझु उहा सहकार बि ॾींदियूं आहिनि जंहिंसां उन कंपनी जी पोज़ीशन इन हवाले सां तक़रीबन सम्झ में अचे त उहा कंपनी उन्हनि पैसनि जी वापसीअ जी या अदायगीअ जे बारे में उनजी में इस्तेकाम ॾींदो। हाणे जेकॾहिं असां थोरो ॻाल्हियुनि खे थोरो अॻिते वधायूं त हाणे असां जेको IMF प्रोग्राम में जॾहिं आयासीं त असांजे दोस्तनि बि जेको आहे सो ओॾी महिल असां खां सहकार कई, जंहिं सरकार में IMF जो जेको हिकिड़ो शर्त हो त पाकिस्तान खे 8 खां 10 बिलियन डॉलर्स जेके आहिनि से मुख़्तलिफ़ हंधनि तां जेको आहे सो हथु करणा आहिनि त जीअं उनजी जेका फॉरेन एक्सचेंज रिज़र्व पोज़ीशन इन क़ाबिल थिए त पाकिस्तान घटि में घटि 3 महीननि जे ॿाहिरां ईंदड़ शयूं जेके असां इम्पोर्ट गुड्स चवंदा आहियूं उनजी अदायगी करण जे न फ़क़ति क़ाबिल रहे बल्कि हिकिड़ो इंटरनेशनल सिस्टम ऑफ बैंकिंग आहे
उन में उन जी साख जेका आहे सा उहा मिनिमम लेवल ते सही, पर उहा साख जेका आहे सा रहिजी अचे। छाकाणि त IMF सिर्फ़ु पैसा न वेठो ॾिए, IMF पाकिस्तान जे बारे में ॿ ॻाल्हियुनि ते घणो उनजो जेको आहे सो फोकस आहे त पाकिस्तान जी उहा सघब रहे जंहिंमें पैसनि जी वापसी बि करे, न फ़क़ति IMF खे वापसी करे, पर जीअं तव्हां वर्ल्ड बैंक वग़ैरह जूं ॻाल्हियूं कयूं त उहे बि जॾहिं IMF सां असां जुड़िजी वियासीं त उन्हनि बि असांखे कर्ज़ ॾियणु शुरू कया। एशियन डेवलपमेंट बैंक आहे, IFC आहे, वर्ल्ड बैंक आहे, इन्हनि सभिनी जे कर्ज़नि जी वापसी ऐं प्लस IMF जे कर्ज़नि जी वापसी लाइ IMF जेको आहे सो पाकिस्तान ते जेके बि शराइत मढ़िया, उन में IMF जे इकोनॉमिक जेका पर्सपेक्टिव में जेके चइजे एनालिसिस इहा ई हुई त पाकिस्तान पंहिंजा टैक्सिस जेके आहिनि से वधाए, छाकाणि त इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त पाकिस्तान में टैक्स माना रेवेन्यू ऐं एक्सपेंडिचर जे विच में जेको आहे सो तक़रीबन 12% जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं थोरी देरि लाइ असां टैक्स कलेक्शन जूं ॻाल्हियूं कयूं 9.8% ऑफ क़ौमी मजमूई पैदावार, ॿिए पासे असांजा ख़राजात 22% आहिनि क़ौमी मजमूई पैदावार जा। माना जेके बि टैक्सिस असां वटि आहिनि उहे असांजे एक्सपेंडिचर खां ॿीणा आहिनि। हाणे इन सॼे सूरत हाल में IMF जो इसरार इहो ई हो त पाकिस्तान पंहिंजो टैक्सेशन सब्सिडीज़ ऐं उहे सब्सिडीज़ जेके हिकिड़े आम वापराइण जे लाइ ग़ुरबत खे कंट्रोल करण लाइ या हुकूमतूं कंहिं तरीक़े सां ख़ाइफ़ रहनि थियूं त किथे हालात अहिड़ा न थी वञनि जो उन्हनि जे इस्तेहकाम ते जेको आहे सो को सवाल उथे, उन जे बारे में IMF जेको आहे सो पाकिस्तान ते जेके शराइतूं रखियूं उन में इन सब्सिडीज़ जे हवाले सां न फ़क़ति उनखे घटि करण लाइ चयो वियो, पर जेकॾहिं के ख़ासि पॉवर्टी रिडक्शन या ग़ुरबत जे हिकिड़ो पर्सपेक्टिव में किथे हुकूमत जो इस्तेहकाम या पॉलिटिकल इस्तेहकाम बरक़रार रखण जी ज़रूरत आहे त उहो बि IMF जे ई सां ॻाल्हाइण खां पोइ ई पूरो थी सघे थो। हाणे इन शर्तुनि में तव्हां ॾिठो हूंदो त हिन वक़्तु टैक्सिस जेके आहिनि से वधाइण जी जेका आहे सा कोशिशि कई त थी वञे ऐं हिन वक़्तु तक़रीबन बिज़नेस सेक्टर खां वठी सर्विस सेक्टर खां वठी हर सेक्टर में इहा ॻाल्हि पई थी थिए त टैक्सिस खे वधाए ऐं ब्रॉड न करे जेको आहे सो पाकिस्तान शायदि वधीक तशवीशनाक सूरत हाल जेके चइजे त इंटरनल जेका डोमेस्टिक असांजी ग्रोथ आहे उहा मुतासिर थी सघे थी। थोरी देरि लाइ जेकॾहिं असां इहा ॻाल्हि कयूं त वाक़ई मुतासिर थी आहे। फर्स्ट हाफ ऑफ द 25 ईयर जेके चवंदा आहिनि 24-25 उन में असांजी क़ौमी मजमूई पैदावार 1% खां बि घटि आहे। उन में असांजी जेका लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग आहे उहा 4.4% घटि आहे, माना उहा नेगेटिव में आहे। हाणे जेकॾहिं असां पंहिंजो एग्रीकल्चर साइड ते अचूं त एग्रीकल्चर साइड जी ग्रोथ बि जेका आहे सा 1.1% ते आई आहे, जंहिंमें 49 to 50% जेको आहे सो उहो आहे असांजो लाइव स्टॉक, उन जे करे इहा 1.1 ते बीठी आहे। माना असां जेको हींअर ताईं परफॉर्म पिया था कयूं उहा परफॉर्मेंस सुठी कोन्हे, छाकाणि त एवरेज 3 सालनि में असां जेका परफॉर्म कयो आहे GDP में उहो 1.7% आहे। जॾहिं त बार बार तव्हां ई असां हर हंधि इहे डिस्कशनूं पिया था ॾिसूं त हिकिड़े मुल्क में जिते पॉपुलेशन ग्रोथ 2.5% हुजे ऐं रियल इकोनॉमिक ऐं GDP ग्रोथ उन खां घटि हुजे उते ग़ुरबत वधंदी। अॼु वर्ल्ड बैंक जी जेका रिपोर्ट आहे जेका अॼुकल्ह में जेका आहे सा जेका शाया थी आहे उन में उन्हनि पाकिस्तान में ग़ुरबत खे वधंदे ॾेखारियो आहे ऐं हुननि इहो बि चयो आहे त पाकिस्तान में 1 करोड़ ऐं 30 लख माण्हू जेके आहिनि से ग़ुरबत जे लीक खां हेठि आयल माण्हुनि में शामिल थी चुका आहिनि। जॾहिं त इकोनॉमिक सर्वे ऑफ पाकिस्तान ऐं हिकिड़ो जनरल एस्टिमेट आहे त पाकिस्तान में घटि असांखे 20 लख रोज़गार खपनि हर साल। लेबर मार्केट में जॾहिं 20 लख 2 मिलियन माण्हू दाख़िल थियनि था रोज़गार लाइ त उहो हिकिड़ो ज़रियो हूंदो आहे ग़ुरबत खे घटि करण जो। कंहिं बि खानवादे में जेकॾहिं हिकिड़े खां मेमून साहब जेके तव्हां अंग अखर ॿुधायो था पिया त एक्सपोर्ट 1.7 तव्हां ॻाल्हि कई, पॉपुलेशन 2.5 ऐं पोइ असां उनखां ॾिसूं था त इंटरनल ग्रोथ जेका आहे उहा बि असांजी तमामु हेठां ई सतह ते आहे।
20 लख अवां रोज़गार जे हवाले सां ॻाल्हि कयो था पिया, पॉवर्टी रिडक्शन जेका आहे उहा बि घटि न थी रही आहे। पोइ हुकुमरान कहिड़े डेटा जी बुनियाद ते इहो चई रहिया आहिनि त ईंदड़ कुझु महीननि में अञा मइशियत वधीक बहितर थींदी? तव्हांजो सवाल तमामु सुठो आहे। ॾिसो, इन वक़्तु थोरी देरि पहिरियों कंहिं टीवीअ में मां इंटरव्यू पे ॾिनो त उन टीवीअ में ॻाल्हि थी उड़ान पाकिस्तान। उड़ान पाकिस्तान जे बारे में इहो ई तव्हांजो जेको सुवाल आहे उन ते डिस्कशन पे थी त आख़िर उहा कहिड़ी टेबल आहे, उहा कहिड़ा इक़दाम आहिनि जंहिंसां असां चऊं त बाबा ही 2025 ऐं 5 सालनि में पाकिस्तान जे अंग अखरनि में जेके चइजे त मैक्रो इकोनॉमिक अंग अखरनि में तब्दीली ईंदी। तव्हांजो सवाल बिल्कुलु दुरुस्त आहे त हुक्मरान जॾहिं इहे ॻाल्हियूं कनि था त उन्हनि खे उन्हनि ॻाल्हियुनि ते साम्हूं एविडेंस बेस्ड जेको आहे सो टेबुलेशन बि ॾियणु खपे त असां जेको आहे सो कुझु महीननि में इन 0.92 खे जेकॾहिं 2.5 ऐं 3 ते खणी वेंदासीं कहिड़े तरीक़े सां हूंदो। जेकॾहिं असां जेको आहे सो पंहिंजो इम्पोर्ट कॉन्टेंट वधाइण जी कोशिशि कंदासीं जंहिंसां GDP वधंदी आहे। पाकिस्तान बुनियादी तौर ते इम्पोर्ट कंजम्पशन ड्रिवन इकोनॉमी आहे। जेकॾहिं पाकिस्तान में इम्पोर्ट न थींदी त तहक़ीक़ एक्सपोर्ट बि मुतासिर थींदी। पर ॿिए पासे जेकॾहिं असां एक्सपोर्ट जूं ॻाल्हियूं कयूं था त एक्सपोर्ट जे मद में जेको आहे सो इहा बि हक़ीक़त आहे कि 9% जेको आहे सो टेक्सटाइल में हिकिड़ी ग्रोथ आई आहे। पर ओवरऑल जॾहिं लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग जो पूरो क्लब सॼी जेका स्टील खां वठी कार मैन्युफैक्चरिंग खां वठी सीमेंट खां वठी ऐं हर उहा शइ बेवरेज इंडस्ट्री जंहिंजो वेटेज जेको आहे सो तक़रीबन 70% अचे थो इंडस्ट्रियल हिकिड़ो कंपटीशन में, उते तव्हांजी ग्रोथ न पई थी थिए। रादर असां जेको आहे सो माइनस में पिया था वञूं। त इन्हनि अंगनि अखरनि जे अॻियां वाकई हिकिड़ी सिहतमंद हिकिड़ी बहस बि थियणु खपे ऐं हिकिड़ी एविडेंस बेस्ड हुकूमत खे खपे। प्लानिंग कमीशन इहो कमु करे त भई हे तरीक़ेकार असां वठणु वञूं था। इन खे चइबो आहे इम्प्लीमेंटेशन प्रोसीड्स। तव्हांजो जेको वज़ीर ख़ज़ाना आहे मां उनजी साराह हिकिड़े ॻाल्हि जे करे कंदो आहियां त उहो बार बार इहो पियो थो चए त पाकिस्तान में जेके बि विशेज़ आहिनि या उनखे खणी थोरी देरि लाइ सुठी हिकिड़ो सिंधीअ में अंग्रेज़ी में चऊं त असांजा जेके एक्शन्स आहिनि उहे विशेज़ ऐं उन्हनि जे इम्प्लीमेंटेशन जे विच में तमामु वॾो गैप आहे। असांजी इम्प्लीमेंटेशन जेका आहे सा तक़रीबन न हुअण जे बराबरि आहे। असां हर 3 महीने चौथे महीने वरी कुझु सबबु खणी ईंदा आहियूं त छो 0.92 जेको आहे सो वरी जेकॾहिं उहो 1% ते अचे थो त वरी असां ॻाल्हियूं कंदासीं त सियासी इस्तेकाम न हो, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ठीकु कोन हुई ऐं जेको आहे सो पारा चुनार करम ऐं ॿियनि बलूचिस्तान में एतिरा सॼा जेके इंटरनल हिकिड़े सिचुएशनूं उन जे करे थियो। पर जेकॾहिं इहे ॻाल्हियूं थोरी देरि लाइ हक़ीक़त में इहे बि ज़रूरु अफेक्ट कंदियूं आहिनि इकानमीअ खे। छाकाणि त इकोनॉमी जे हवाले सां जेको हींअर ऊची उड़ान जो डॉक्यूमेंट आहे उन में 3 दफ़ा लिखियो वियो आहे त पाकिस्तान जे इन ऊची उड़ान या पाकिस्तान जे एक्सपोर्ट वधाइण, पाकिस्तान खे पाकिस्तान करणु, पाकिस्तान में एनर्जी रिन्यूएबल खे 10% वधाइण ऐं पाकिस्तान में इक्विटी माना जेके तबका गैर मुराद याफ़्ता आहिनि उन्हनि खे मुरादुनि में वधीक शामिल कयो वेंदो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे अॻियां जेको आहे सो हिकिड़ी इक़दामात हूंदा आहिनि। उन इक़दामात जे करे मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहे सभु रिज़ल्ट्स जेके आहिनि से जीअं विशेष अॼु अंग्रेज़ी में हिकिड़ो आर्टिकल अथव हिकिड़े वॾे अख़बार इहो लिखियो आहे त जेकॾहिं विशेष वर द हॉर्सिस, जेकॾहिं विशेष हॉर्सिस हुजनि हा, घोड़ा हुजनि हा त पोइ इन ऊचो उड़ान ते आर्टिकल लिखियलु अथव त पोइ जेके बेगर्स आहिनि, फ़क़ीर जेके आहिनि से उन्हनि घोड़नि जे मथां चढ़नि हा। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए तव्हांजे इन सुवाल जो जवाबु ज़रूरु हिकिड़ो ख़ातिर ख़्वाह हुअणु खपे। मां पंहिंजे तौर ते पंहिंजी सघ ऐं जेका मुंहिंजी हिकिड़ी लिमिटेड जेका क़ाबिलियत आहे या सम्झ आहे उन मुताबिक़ मां त चई सघां थो त अहिड़े तरीक़े सां थियणु खपे। पर छाकाणि त इहो हिकिड़ो रियासती अमल आहे, रियासत हिकिड़ो डॉक्यूमेंट किताबचो ठाहियो आहे। उन किताबचे खे असां 5 ईयर प्लानिंग चऊं या ऊची उड़ान चऊं, उन में 5 ईज़ जेके आहिनि से ॾिना अथनि। उन 5 ईज़ खां पोइ 6 एनेबलिंग क्लॉज़िस ॾिना अथनि। 11 शयूं आहिनि जेके मिली जुली करे
पाकिस्तान जे लाइ उहे क्लेम जेके ऊची उड़ान में अचनि था त असां एग्रीगेट जेको आहे सो 8 खां 9% जेको आहे सो पंहिंजी GDP खे ग्रो कंदासीं। असां 5 सालनि में 60 बिलियन जे एक्सपोर्ट ते ईंदासीं। असां 2035 में 1 ट्रिलियन 1000 अरब रुपयनि जी इकोनॉमी थींदासीं। हाणे इहे सभु क्लेम्स जेके आहिनि इहे तव्हां पढ़ो, उन में एनेबलिंग क्लॉज़िस आहिनि ऐं 5 E's आहिनि। मुंहिंजी पंहिंजी सम्झ मुताबिक़ इहे 5 E's ऐं एनेबलिंग क्लॉज़िस जेके आहिनि इहे सम्झो त हिकिड़ा सपोर्टिंग इंग्रेडिएंट्स आहिनि। पोइ इहे सपोर्टिंग इंग्रेडिएंट कहिड़े तरीक़े सां अप्लाई थींदा ऐं कहिड़ा कहिड़ा उहे इक़दामात खयां वेंदा जो इहो ऊची उड़ान जो किताबचो जेको आहे सो हिकिड़ो प्रैक्टिकली हिकिड़ो एक्सेप्टेबल या माण्हुनि जे नज़रुनि में हिकिड़ो ट्रस्ट वर्दी जेको आहे सो डॉक्यूमेंट थींदो। माण्हू बि उनखे ॾिसंदा, बार बार वेबसाइटुनि ते जेको आहे सो हिनजी प्रोग्रेस मॉनिटर थींदी ऐं ख़बर पवंदी त इहो कहिड़े तरीक़े सां इहो पाकिस्तान खे अॻु भरो कयो पियो थो वञे। बिल्कुल इम्प्लीमेंटेशन जो सवाल है। मेहरबानी इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ सिंध जे अंदरि जेका बदमनी आहे, धाड़ेल राज आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको पाणी जो इशू आहे पाण प्रोग्राम में उन ते बहस कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में असांखे ज्वाइन किया है जमायत इस्लामी जा मरकज़ी अगवान रहा आहिनि, सिंध जा सदर भी रहा आहिनि, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब। मौलाना असदुल्ला भुट्टो साहब के प्रोग्राम में भली कर चऊं था। भुट्टो साहब, सिंध जे अंदरि बदमनी, धाड़ेल, दहशतगर्दी ऐं उन सां गॾोगॾु पाणी जो हिकु वॾो इशू, उनमें ख़ासि तौर ते 6 जेके तकरारी कैनाल आहिनि, सॼी सिंध उनमें सरापा एहतजाज बणियल आहे। कीअं ॾिसो था सिंध जा जेके ही बरंदड़ इशू आहिनि, बदमनी, धाड़ेलनि जी दहशतगर्दी ऐं पाणी वारो इशू? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शकील भाउ, तव्हांजी बि महिरबानी, सच TV जी बि महिरबानी जो असांखे पंहिंजे ख़्यालात जे इज़हार जो मौक़ो ॾिनो अथव। ॻाल्हि इहा आहे त इहे 6 कैनाल जेके आहिनि इहो सिंध दुश्मन एजेंडा आहे। छाकाणि त पाणी अॻे ई कोन्हे को। समुंड में पिया हाणे चवंदा पाणी जेको समुंड में थो वञे, इहा बि ॻाल्हि ग़लति आहे। ऐं हाणे बि जेकॾहिं बैराजनि जे पाणी जे निकाल जी ऐं आमद जो जेकॾहिं शेड्यूल ॾिसिजे त उन में बि असांखे वाज़े नज़र अचे थो त पाणी कोन्हे को, सिस्टम जे अंदरि ई मौजूदु, सिस्टम ई कोन्हे को। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त छवाह जेके आहिनि इहे असांजी ज़रूरत न आहिनि, पर इहो सॼो मसइलो जेको आहे उन्हनि खे इन करे परेशानी आहे त चोलिस्तान जेको आहे उहो गैर आबाद आहे। 1000 एकड़ ज़मीन जेका आहे उनजी गैर आबाद आहे ऐं हितां जी जेका मुक़्तदिर क़ुवतूं आहिनि उहे चाहिनि थियूं त असां उनखे अलाट करायूं। कुझु अलाट थिया बि आहिनि उनखे प्लाट ऐं ज़मीनूं, ऐं उहे चाहिनि था त पाणी हुजे त हाणे असांजे बाबा असांजा ॿचा बुख मरनि ऐं जिते ज़रूरत न आहे उते पाणी वञे। सो इन करे पाणी जी ॻाल्हि इहा आहे जेका आहे, इन ते पहिरियों असां वटि पाणीअ जो मसइलो रहियो आहे पंजाब सां, ऐं पहिरियों असां उनजे ख़िलाफ़ु रड़ियूं कंदा रहिया आहियूं। त अॻियां जेके मुआइदा आहे उन ते अमल नथो थिए। मिसाल जे तौर ते इरसा जो मुआइदो आहे जंहिं ते सभिनी जेको आहे सूबनि जूं सहियूं आहिनि, पर उनजे बावजूदि हिकिड़ो इजलास बि उनजो न कयो अथऊं। बाबा तव्हां 6 कैनाल ठाहिणु चाहियो था, 1 2 9 6, ऐं उनजो बि हिकिड़ो कैनाल ग्रेटर तर कैनाल एॾो वॾो आहे जेको असांजो सभ खां वॾो त वाह रोड़ी कैनाल उन खां वॾो आहे। त हाणे सुवाल इहो आहे त एॾो पाणी तव्हां जॾहिं ॿिए पासे सां खणी था वञो पिया ऐं चवंदा साईं सिंध जी पुछड़ीअ में तव्हांखे पाणी ॾियूं था, असां हथ ॿधासीं जो रुपए में जेको आहे 12 तव्हां खणी वञो। इरसा जी ॻाल्हि कई, इरसा जे अंदरि फेक अकाउंट्स ठहियल आहिनि ऐं उन में डिमांड थींदी रही आहे, सिंध तरफ़ां बि डिमांड थींदी रही आहे, पब्लिकली बि थींदी रही आहे, तव्हां ऑडिट करायो। इरसा जे तरफ़ां कानूनी आइनी तौर ते उन्हनि खे ऑडिट कराइणी आहे, पर ऑडिट बि न कई पई वञे। उन मां लॻो त पंजाब वधीक पाणी खणे थो। जॾहिं पंजाब वधीक पाणी खणे थो पियो, इरसा जे जेको आहे उनजी ज़ाब्तनि जी भंजकड़ी थिए थी पई ऐं सिंध जो पाणी चुराइजे थो। जॾहिं हाणे इंसाफ़ नथो मिले त 6 वाहनि खां पोइ इंसाफ़ कहिड़ो मिलंदो? ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त जेको असांजो ॿियो मसइलो आहे
उहो आहे असांजे अमन अमान जो धाड़ेल राज जो बदमनी ऐं जेका सिंध जे बदमनीअ अंदरि जो बदमनी त सॼी सिंध में आहे। हम्म, कराची जे अंदरि बि रोज़ानो जेका आहिनि माण्हू क़तल था थियनि पिया, फुरिजनि था पिया, घरनि में बि रोडनि ते बि। लेकिन सिंध जेका आहे उन में अपर सिंध ख़ासि तौर सां घोटकी, शिकारपुर, जेकबाबाद ऐं उन खां अलावा कश्मूर, कंदकोट, इन्हनि में त माण्हू शाम जो सांझीअ खां पोइ 5 बजे खां पोइ घर खां निकिरी सफ़र नथो करे सघे। सही चओ था तव्हां। रोड रस्ता बंदि पिया आहिनि। अच्छा, माण्हू किथे बि महफ़ूज़ न आहे, न दुकान ते न घर, ऐं नंढड़ा ॿार खणी था वञनि पिया। बिल्कुलु। त इन करे ॻाल्हि इहा आहे त ऐं वाणिया मुस्लमान जो बि को फ़र्क़ु कोन्हे। त इन करे ॻाल्हि इहा आहे ऐं हुकूमत जेका आहे उहा को बि उन ते तवजो न ॾिनो आहे। को वज़ीर उते न वियो आहे, वज़ीर आला न वियो आहे, को इजलास सिंध असेंबली जे इजलास में इहो मसइलो न रखियो आहे, इंतिज़ामी तौर ते इनखे ठीकु करण लाइ कुझु कोन कयो आहे। इन करे असां जमात इस्लामी जे तरफ़ां इनशाला 12 तारीख़ सकर में वॾो हिकिड़ो जेको आहे प्रोग्राम करे रहिया आहियूं APC जे नाले सां, जंहिंमें असां चाहियूं था त सभई पार्टियूं बि अचनि ऐं उन सां गॾोगॾु जेके बाशऊर ऐं माण्हू आहिनि, जिन में सहाफ़ी आहिनि, वकील आहिनि, जंहिंमें वॾेरा बि आहिनि, उन सभिनी खे असां दावत ॾींदासीं। अलल ऐलान त बाबा उहे जेके उन APC में हुक्मरान जमायत पीपल्स पार्टी खे बि तव्हां दावत ॾिनी? न। छो सबब? इन करे न ॾिनी आहे त उन जे ख़िलाफ़ु कयूं था, त उनखे कीअं दावत ॾियूं? त इन करे असां जंहिंजे ख़िलाफ़ु कयूं था त उनजे ख़िलाफ़ु उनखे त दावत न ॾींदासीं न। ऐं मसइलो हल बि उनखे पीपल्स पार्टी खे छॾे बाक़ी समूरनि सभिनी जमायतुनि पार्टियुनि खे असां दावत ॾिनी आहे। अच्छा, अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टीअ खे 15 साल 16 साल हुकूमत कंदे थियो आहे। त हिकिड़ो नंढिड़ो मसइलो आहे अमन अमान जो, उहो चए नथो थी सघे। त इन करे मां सम्झां थो त इहो जेको आहे इहो ज़रूरी आहे त अमन अमान क़ाइमु करण लाइ उनखे करणु खपे ऐं वज़ीर आला खे सभु कम छॾे इन ते तवजो ॾियणु खपे। भुट्टो साहब, तव्हां धाड़ेलनि जा जेके लिंक आहिनि उते हथियारनि जी रसद कीअं पहुचे थी ऐं उनखां सवाइ उन्हनि जा जेके कनेक्शन आहिनि ऐं हिन वक़्तु उहे जेको सोशल मीडिया जो आज़ादाणो इस्तेमालु कनि था पिया, हिन जा लिंक्स किथे आहिनि? जनरल ज़िया जे दौर खां इहो धाड़ेल दहशतगर्दी जो सिलसिलो शुरू थियो ऐं चयो पियो वञे जेका सिविलियन गवर्नमेंट आहे उनजी एक्सिस खां इहो ॿाहिरि आहे। धाड़ेलनि खे केरु सपोर्ट करे थो? सरपरस्ती कंहिंजी आहे? अदा ॾिसो न, सिविल हुकूमत जेका आहे उनजी जेका पहुच आहे उहा पुलिस ताईं आहे। पुलिस जेका आहे उहा चाहींदे न चाहींदे उहा धाड़ेलनि सां गॾु आहे। उनखे पैसा खपनि, ॿियो कुझु न खपे, उनखे पैसा मिलनि था, उहे पंहिंजो रोज़गार कनि था पिया। लेकिन जेके कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि उहे बि उते दिलचस्पी नथा वठनि पिया। असांखे सभ खां वॾो सुवाल इहो ई आहे त आख़िर उहे कानून नाफ़िज़ करण वारा इदारा जेके आहिनि उहे छो नथा दिलचस्पी वठनि? हाणे जेको क़तल थिया आहिनि हिन में, उन में तव्हां ॾिसो त उनजे अॻियां बि कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि, उन जूं गाॾियूं आहिनि, उहे पाण मौजूदु आहिनि। उनजे पोयां बि कानून नाफ़िज़ करण वारा इदारा मौजूदु आहिनि पाराचनार में। ऐं विच में जेको आहे माण्हू मुआ न फुरिया न, उनजो को वाली वारिस कोन्हे। तंहिंजी माना त इहे जेके आहिनि इन जो असांजे कानून नाफ़िज़ करण वारा इदारा पंहिंजी ज़िमेदारी पूरी नथा कनि पिया। ईअं तव्हां चवण जो चवण आहे त पुलिस जो नालो वठो था त पुलिस जी मिली भगत सां इहो क्राइम थिए थो पियो। ऐं पुलिस में एतिरी ताक़त बि कोन्हे जो इन सां विड़ी सघे, छाकाणि पुलिस आम माण्हुनि खे ॿुधण कान आहे न। हे धाड़ेलनि जो जेको आहे इहो त बाक़ाइदा हिकिड़ी जंग आहे गोया। त हल छा करणु खपे? हुकूमत खे छा करणु खपे? हुकूमत खे जेको आहे अॻे बि तव्हां चओ था पुलिस वटि उहे वेपन ई कोन्हनि ऑटोमेटिक जेके धाड़ेलनि वटि आहिनि जदीद, त पोइ सिंध गवर्नमेंट खे छा करणु खपे? सिंध गवर्नमेंट खे जेको आहे उहो कानून नाफ़िज़ करण इदारनि सां ॻाल्हाइणु खपे ऐं उनखे घुराइणु खपे। हाणे ॾिसो न, जॾहिं हे पंहिंजो रोड पे ठहिया ऐं उन रोडनि जे लाइ जेके अमन अमान क़ाइमु करण जी ज़रूरत हुई, उन वक़्तु इहो ई कश्मीर अमन लॻो पियो, छाकाणि त उहो सॼो कमु जेको आहे उहो पंहिंजो कानून नाफ़िज़ करण वारा इदारा पिया कनि। तंहिंजी माना त कानून नाफ़िज़ करण वारा इदारा जेकॾहिं अमलनि हिन जो साथ ॾियनि असांजी हुकूमतुनि जो, ऐं हुकूमतूं बि सचाईअ सां हिन अमन अमान क़ाइमु करणु चाहिनि, छाकाणि इहो सभिनी हुकमरान जमायत 15-16 सालनि खां जेको आहे उहो सिंध में इक़्तिदार में आहे। असां ॾिसूं था त अपोज़िशन जे तरफ़ां
गॾियल तौर ते जेको आवाज़ उथारणु खपे, बदमनी जो मामिलो आहे, धाड़ेलनि जो इशू आहे, पाणी जो इशू आहे, उहो असांखे नज़र नथो अचे। तव्हांजी APC आहे, APC खां पोइ असां ॾिसूं था त समूरियुनि पार्टियुनि जी का स्ट्रेटजी गॾियल तौर ते प्रेशर अचे अपोज़िशन तरफ़ां, उहो ॾिसण में नथो अचे। उन्हीअ खे ठाहिण लाइ असां हे कयो आहे त बाबा कल्ह सखर में जेको आहे इन खे रखियो अथसि त हुनजे भरिसां ई आहे ऐं उन में असां बिला तफ़रीक़ जेको आहे माण्हुनि खे घुरायूं था। इनशाला वरी कुझु ॾींहंनि खां पोइ असां हैदराबाद में पाणी जे मसइले ते रखंदासीं ताकी इहे इशूज़ जेके आहिनि इनखे असां हाईलाइट कयूं ऐं उन ते जेका आहे पार्टी जे जेके आहिनि उहो आवाज़ उथे सभिनी पार्टियुनि जो ऐं हुकुमरान पार्टी जेका आहे उनजे मथां बि दबाव थिए, छाकाणि त पीपुल्स पार्टी जेकॾहिं चाहे त जेका मुश्तरका मफ़ादात जी काउंसिल आहे, दस्तूरी इदारो आहे, उन जो इजलास घुराए सघे थी। उहे नथा कनि पिया, इर्सा में वञी सघनि था, उन में नथा वञनि पिया। अमन अमान जे लाइ जेको आहे उहो कानून नाफ़िज़ करण इदारनि खे घुराए उनखे जेको आहे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो जो चवणु आहे त असां हुकूमत जा इत्तेहादी आहियूं, पर असांखे एतमाद में नथो वरितो वञे जेके बि फ़ैसिला थियनि था। मुंहिंजा भाउ उहो त हाणे कल्ह 3 ॾींहं खां वठी बयानु हले थो पियो, पर ॻाल्हि इहा आहे त पोइ तव्हां बाक़ी छाजे लाइ हिमायत कयो था? हे त ॻाल्हि इहा आहे, पंजाबीअ में चवंदा आहिनि बिचूं विचूं खाई जा त रोला बि पाई जा। हे ॻाल्हि उहा ई आहे त रड़ियूं बि कयो ऐं हुकूमत जा मज़ा बि वठो। तंहिं करे तव्हांखे हिकु तरफ़ वञणु खपे न। जेकॾहिं तव्हांजी हिन ॻाल्हि नथी मञिजे, तव्हां पोज़ीशन में अचो असां तव्हांखे वेलकम कंदासीं ऐं पोज़ीशन में अची करे ऐं सिंध जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारियो। ॿी ॻाल्हि इहा आहे जेको तव्हांजे अख़्तियार में आहे उहो त कयो न। सिंध जी हुकूमत तव्हां वटि मौजूदु आहे, 15-16 सालनि खां वठी मौजूदु आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसियुनि खे कीअं ॾिसो था? शहबाज़ शरीफ़ जी जेका हुकूमत आहे, अदा शहबाज़ शरीफ़ जी पॉलिसी बि का मुख़्तलिफ़ पॉलिसी न आहे, पर शहबाज़ शरीफ़ वारा बि ॾिसो त असांजे सिंध जे लाइ कुझु न कयो आहे। महांगाई बेरोज़गारी जेका आहे उनजे लाइ कुझु न कयो आहे। उन सां गॾोगॾु पाकिस्तान जी जेका दुनिया में हिकिड़ी परेशानी आहे उनजे लाइ बि जेको आहे उन में का गुडविल में इज़ाफ़ो न थियो आहे। ऐं असांजी जेका सवाइ हिन जे जो सऊदी अरब जा बादशाह खे भाकुर था पाइनि पिया, त सऊदी अरब जे शहज़ादे खे भाकुरनि पाइण सां कुझु न थींदो आहे न। पाकिस्तान खे कोई बि इमदाद ॾियण लाइ तयारु न आहे। हाणे हे चवंदा साईं अची तव्हां हिते कारखाना खोलियो या हिते अची करे इन्वेस्टमेंट कयो। इन्वेस्टमेंट करण जी माना इहा आहे त अवाम खे त कुझु न मिलंदो न, घणा माण्हू रोज़गारु मिलंदो। जे कराचीअ में हिकिड़ो कारखानो लॻाईंदा घणनि माण्हुनि खे मिलंदो। ऐं ॿी ॻाल्हि जेका आमदनी थींदी उहा त वरी सऊदी अरब वेंदी हली न, पाकिस्तान खे छा मिलंदो? तंहिं करे हिन जी जेका इमदादी सरगर्मियूं हुयूं जेके पाकिस्तान खे मईशत खे ठीकु करण वारियूं हुयूं उहे त ॿुड़ी थी वियूं आहिनि। पर हुकूमत जी इहा दावा आहे, ताज़ो जेको आहे वर्ल्ड बैंक खां उन्हनि खे कर्ज़ बि मिलियो आहे, IMF खां बि किस्त जारी थींदी। उन्हनि जो चवणु आहे त ईंदड़ कुझु महीननि में उड़ान पाकिस्तान जेको उन्हनि जो प्रोग्राम आहे हू चवंदा त मुआशी तौर ते स्टेबिलिटी ईंदी। इहे जेके पैसा मिलंदा इहे अॻियनि मुआदनि जे नतीजे में मिलंदा। हाणे तव्हां मुआदा कया कया आहिनि उहे ॿुधायो न। तव्हां हाणे जेको आईंदा जे लाइ तव्हां प्लैनिंग कयो, आईंदा जे लाइ IMF जे पंजोड़ मां जिंद आजी कीअं कजे? साईं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मुल्क में असांखे अलाह साईं सभु कुझु ॾिनो आहे। गैस असांखे पंहिंजी, पेट्रोल अलाह साईं असांखे ॾिनो आहे, हर क़िस्म जो फ़सुलु असांखे पंहिंजो आहे। इन खां पोइ पाणी बि असां वटि मौजूदु आहे। हिन असांजे पाकिस्तान में अलाह ताला जेको आहे मुख़्तलिफ़ सभई शयूं ॾिनियूं आहिनि जेके हिकिड़े मुल्क खे ख़ुशहाल बणाए, पर असांजे करप्शन आहे। असांजे कुएं जेके आहिनि कुअनि खे फसाइण लाइ कोई तयारु न आहे, बल्कि उनजा साथी था बणिजी वञनि। ब्यूरोक्रेसी बि खाइण पीअण में मशगूल आहे ऐं जेके हुकुमरान आहिनि उहे बि खाइण पीअण में मशगूल आहिनि। असल मसइलो जेको आहे उहो असांजे हिन जेको पैसो आहे उहो आवाम जे मसाइल ते ख़र्चु नथो थिए पियो, बल्कि उहो जेको आहे उहो खाइजी थो वञे पियो। इन करे ॻाल्हि इहा आहे त नेमतुल्ला ख़ान आयो कराची त इहा ई न, इन जा फंड्स बि इहे ई आहे, आमदनी बि इहा ई। पोइ बि कराचीअ में तरक़ी थी छो त नेमतुल्ला ख़ान बंगलो न ठारायो, छाकाणि त नेमतुल्ला ख़ान या जमात इस्लामी वारनि पंहिंजा खीसा न भरिया। तंहिं करे ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु बि असां सिंध की ख़िदमत थी सघे थी, ख़िदमत सां गॾोगॾु सिंध तरक़ी करे सघे थी, बशर्ते के हुकुमरान जेके आहिनि हिन करप्शन मचाइनि छॾिया आहिनि। तव्हां असेंबली जो फ्लोर छो छॾियो आहे? सिंध असेंबली मां जमात इस्लामी जो मरकज़ी अमीर जेको आहे उहो MP चूंडिजी आयो ऐं हिन वक़्त ताईं उन हलफ़ न खयो आहे। इहो फोरम तव्हां छो छॾियो आहे? अरे असुल में ॻाल्हि इहा आहे त अमीर साहब जेको आहे उहो चए थो त मां पाकिस्तान सॼे में जो वञा त मां सिंध जे हक़नि जे लाइ कीअं आवाज़ु उथारियां। तंहिं करे उनजी आवाज़ु उथारण लाइ जेको उनजी पंहिंजी हैसियत आहे उन मुताबिक़ उहो सिंध जे मसाइल खे हल उथारे थो। ऐं उहो चए थो त इलेक्शन कराए था की असांखे मुस्तक़िल मेंबर अचे जेको असेंबली में बीठो हुजे न,
उहा इलेक्शन कराइनि सीट न वेकेंट थिए न या त इस्तीफ़ा कराए छॾनि इस्तीफ़ा ॾिनी जाए क़बूल नथी कई वञे नथी वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा कानून बि आहे त जेको हेतिरा त इजलासनि में न ईंदो उन रुकने त ख़तमु थी वेंदी उन ते अमल कयो भला। कानून ते बि छो अमल छो कोन थो कयो वञे? असल में हू नथा चाहिनि त जमा इस्लामी जो हिकिड़ो माण्हू आहे असांजो कारो कुंजो त हिक जे बजाए ॿ थी वञनि छाकाणि त ॿ ॿार हूंदा आहिनि हिकु हिकिड़ो हूंदो आहे। भुट्टो साहिब ताज़ो तव्हां कॉम्प्रेसनि सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं कॉम्प्रेस पाणी जे हवाले सां बि उहे स्ट्रगल कनि था पिया, तव्हां उन स्ट्रगल जो हिसो आहियो? उन्हनि सां को इतिहाद या वर्किंग रिलेशन तव्हांजी का अहिड़ी का ॻाल्हि थी आहे? असल में असां सभु जेके आहियूं हिकु ख़्याल जा आहियूं त सिंध जे हक़नि जे लाइ असांखे जदोजहद करणु खपे। हर को पंहिंजे प्लेटफॉर्म तां बि जदोजहद करे थो। इनशाला 12 तारीख़ जेको आहे असां सभिनी खे दावत ॾिनी आहे बग़ैर कंहिं तकल्लुफ़ जे सवाइ पीपल्स पार्टी जे, छाकाणि त पीपल्स पार्टी जी त हुकूमत आहे न, उहो त पॉलिसियूं ठाहिनि था, तनक़ीद उन ते करणी आहे, तजवीज़ूं उनखे ॾियणियूं आहिनि त बाबा तव्हां हीअं न कयो हीअं कयो, उनखां मुतालबा करणा आहिनि। त इन करे असां जेको आहे सभिनी कॉम्प्रेसन भाइरनि खे बि ऐं सियासी मज़हबी जमातुनि खे बि पाण सां गॾु वठी हलणु चाहियूं था। हिकु प्लेटफॉर्म ते वेही ऐं इनशाला आवाज़ उथारींदासीं ऐं सिंध जे हक़नि जे लाइ जदोजहद कंदासीं। महिरबानी मौलाना असदुल्ला भुट्टो साहब। नाज़रीन, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब जो चवणु आहे त पाणी जो इशू हुजे, धाड़ेलनि जो इशू हुजे, सिंध में बदअमनी हुजे, मुआशी अबतरी हुजे, उनजे लाइ असांजी कोशिशि आहे त समूरियुनि सियासी पार्टियुनि खे पाण सां गॾु खणी हलिजे ऐं हुक्मरान जमायत पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ मुनज़म ऐं मुतहद थी हिकिड़ो प्रेशर पैदा कजे त जीअं आवाम जा मसइला हल थी सघनि। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। भुट्टो साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।